अहम ख़बर आहे वरी अदालत हेठि गुल प्लाज़ा जुडिशल कमीशन जी जांच रिपोर्ट जी जायज़े बाबति अहम इजलास थियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील नामेमण, घरू वज़ीर ज़ियाउल लंजार, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां जुडिशल कमीशन जी जांच ऐं महिनत जी वाखाण कई वई आहे। वॾे वज़ीर तरफ़ां इमारतुनि जी हिफ़ाज़त लाइ सुधारनि जी हिदायत, कमर्शियल इमारतुनि लाइ फायर सेफ्टी ऑडिट ज़रूरी करार ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह खे गुल प्लाज़ा बाहि जे वाक़े बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इमारत में फायर फाइटिंग सिस्टम लाइ अलार्म सिस्टम मौजूदु न हुया। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। निकिरण लाइ महफ़ूज़ इंतज़ाम बि न हुया। इमारत ॿाहिरां रश ऐं अॾावती कम इमदादी कार्रवाइनि ते असरअंदाज़ थिया। ब्रीफिंग में इहो ॼाणायो वियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां इमारतुनि भरिसां हद दख़लनि जी ख़ात्मी ऐं एमरजेंसीअ में पहुच खे बहितर बणाइण जी हिदायत कई आहे। शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। हिफ़ाज़ती क़ानूननि ते सख़्ती सां अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। वॾे वज़ीर टिनि वज़ीरनि ते ॿधल कमेटी क़ाइमु करे छॾी। कमेटी जल्द सिफ़ारिशूं ॾींदी। कमेटी में सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह, ज़ियाउल लंजार ऐं जाम इकरामुल्लाह धारेजो शामिल आहिनि।